इंशाअल्लाह जेको नालो थस इहो भी तहां के बुधाया असां जेड़ा गुनाहगार जन क़यामत जो दिहाड़ो थींदो बदकार बेकार हुंदासी कह न कम जा पो सब असां जा वडड़ा बुजुर्ग ट्रपी विया जन्नत में पो मोजा जे बदामल गुनाहगार घणो हुंदुस पो चवंदा त नालो पुछोस पो जे नालो कामिल सां महबूब सां मालिक सां गॾजेस तो चवंदो इन के जन्नत में दाखिल कयो। यो भी शुक्र आ जो मुझे मथा अमड़ वकील नालो रखियो आ वकील रब जो नालो आई अशरफ नालो वरी नूरानी नूरानी नूर हर बला दूर अल्लाह कदो इन नूरानी जी छो थोरो घणो गुनाहगार आयो अशरफ जी साउंड रिकॉर्डिंग आहे साजिद अली साज मां बुधंदो थोरी घणी कार में पर माशाअल्लाह ॾाढी दुआ थियल थस हाणे इन हीरे जो ॾाढो तमाम हिकड़ी फकीरी तबियत नात बुधाई मास मुखे जी ताड़ो मिलायो सुभान अल्लाह से इनके अञा वधिक तंदुरुस्त ॾींदो ऐं इनके ताक़त ॾींदो मूं गुनाहगार वटि हिकिड़ो पाणी पियो अञा मां हिन ते तुफ़ेल खे ॾींदुसि जंहिं खूह में जंहिंखे खैबर में उतां मूं पाणी आंदो आहे जंहिंमें महबूब खूह में लुआब विधो जो आशिकन उहो पाणी चेहरो मिठो थी वियो आशिकन पाणी पीतो ऐं फट छुटी विया उन्हें पानी जो ज़रड़ो सुभाणे छो त ॾिसां पियो चवंदा आहिनि त बचड़ी वाल खे वधीक हूअं त बिल्कुलु तयारु पर चए पियो थोरो माना कमज़ोरी आहे अलाह कंदो इहो 10 सालनि खां पोइ 8 सालनि खां पोइ ख़तम थी वेंदी आहे ऐं उहो जिस्म पंहिंजी ताक़त में अची वेंदो आहे हिन फ़क़ीर जी दुआ अथसि अॼु ॾहीं जी राति अलाह कंदो अनकरीब जल्दी जल्दी ईअं पंधड़ा कंदो डोड़ंदो आमीन चओ उन जो हुकुम आहे नंढड़ो शायदि निंड वठी असां ॿुधे पियो हाणे थी वियो ओ चंद्र रोज मदीने खां थो लंघी मुझा सजणन खे तू सलाम ॾिजा है भी साए रोज़े जे साम्हूं मुझा पिरे उनखे पैगाम जाए ओ चंद्र रोज मदीने खां थो लगे मुझा पिरे उनखे पैगाम जाए भी साए रोज़े जे साम्हूं मुझा सजणन खे तू सलाम जाए है मुझा अरे जाई आज़ू मिने तू मनी चंद्र जीअं थो चवाए तीअं जा वञी है मुझो जी जुदाईअ में थो झुरे है मूंखे घोट घुराए आराम जाए है भी साए रोज़े जे साम्हूं मुझा सजणन खे तू सलाम जाए है चंद्र रोज़ मदीने खां थो लगे मुझा पिरे उनखे पैगाम जाए मुझा अरे कहिड़ा कहिड़ा ॿुधा या हाल करे सुबुह शाम सिकायल साल करे ओ कहिड़ा कहिड़ा ॿुधा हाल करे सुबुह शाम सिकायल साल करे मालूम मुझी सब मिले गत थई है मालूम मुझे सब मिले गत थई है इहा तले बजीदा तमाम जाए भी साए रोज़े जे साम्हूं मुझा सजणन खे तू सलाम जाए कॾो गोले जी का सुफारिश कने अबू बकर उमर साईं
बुधन है गॾु गोले जी का सिफारिश कने अबू बकर उमर साईंदा बुधन है मन मोगे मुझे यलमदाही अजी ओ मन मोगे मुझे यलमदाही अजी है चंद्र सैयद खे खणी सामड जाए है पीसाए रोज़े सामो मुझा सजन खे तू सलाम जाए है ॾिसी रोज़ अमल थो बानल जा सदा साईं सुणी तो नात खानल जा है ॿुधी नाते पुनल पुछा पागे ओ ॿुधी नाते रणल पुछा पाण कदे है धणी बख्श मूंखे